नाज़रीन, ठट्टो खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो की रिपोर्ट मुजिब ज़िले ठट्टे के सीनियर सहाफ़ी सैयद ग़ुलाम हुसैन शाह शुक्र इलाही अलमारूफ हुसैनी बाबा रात सैयदपुर पहुंची साबिक़ एमएनए ऐं साबिक़ ज़िले नाज़म ठट्टो सैयद शफ़क़त शाह शिराज़ी सां मुलाक़ात कंदे खेसि संदसि अवामी ख़िदमतनि खां मुतासिर थी ख़िराज तहसीन पेश करण लाइ खेसि ममता तौर सिंधी टोपी अजरक पाराए सलाम पेश कयो। याद रहे, रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में रवायत मुजिब उन वक़्त पिण सैयद शफ़क़त शाह उते ज़िले ठट्टे सिजावल जे नौजवान रांदीगरनि तोड़े भाइटियुनि भाणेजनि ऐं अज़ीज़नि क़रीबनि सां नाइट फुटबॉल टूर्नामेंट खेॾी रहियो हो, जंहिं पिण ठट्टे खां रात जो सिक ऐं कुर्ब में कही आयल सहाफ़ी सैयद ग़ुलाम हुसैन शाह खे जी में जायूं ॾेई संदसि खूब ख़ातिरी करण सां गॾु साणसि रांदियुनि ते ॻाल्हाईंदे चयो त फुटबॉलर हुजे या क्रिकेट, हर का रांदि इंसान खे ख़ातिर तौर ते नौजवाननि सां गॾु अमूदी उमिरि वारनि माण्हुनि खे पिण समाजी बुराइनि, मंशात, ज़हनी बुराइनि, ख़ुदकशियुनि ऐं बेगार जान बचाए खेनि सेहतमंद ताज़ो तवानो बणाइण सां गॾु सुठी खुराक, ज़हनी सुकून ऐं सुठी निंड ॾियारण में पिण अहम किरदारु अदा करे थी। उन करे मीडिया जे समूरनि कलमकारनि खे पिण अवाम खे रांदियुनि ॾांहुं राग़िब करण लाइ मीडिया वसीले रांदियुनि जो प्रचार कंदे सेहतमंद समाज जोड़ण में पंहिंजो मज़बूत ऐं सघारो किरदारु अदा करणु घुरिजे।